request Jagdish Kumar, who is the General Secretary of Sindh United Party. तो ही फैसला थी छो रहा आया उन जी पाकिस्तान जी रियासत सिंध ऐं इंटरनेशनल एजेंडा सां कहिड़ो रिलेशन आहे। पाकिस्तान हिकिड़ी कॉलोनियल स्टेट जे तौर ते वजूद में आयो, कम्युनिज़म खे रोकण लाइ वजूद में आयो ऐं सोवियत यूनियन जे फाल खां पोइ US मां हिकिड़ी पहिरीं थ्योरी लथी स्टेट डिपार्टमेंट मां त 20 सालनि जे अंदरि हिन रियासत जी यूटिलिटी ख़तम थी वेंदी। उन खां पोइ 2006 में मां सभिनी दोस्तनि खे चवंदुमि दुनिया जा फैसला किचन कैबिनेट्स ऐं थिंक टैंक्स में असुल पहिरीं थींदा आहिनि, पहिरीं पॉलिसीज़ उते ठहंदियूं आहिनि। त US ऐं कैनेडा जे थिंक टैंक्स मां पहिरियां पेपर्स आया यूटिलिटी ऑफ पाकिस्तान ते ऐं वॾे खां वॾो अहम पेपर आयो ब्लड बॉर्डर्स राल्फ पीटर्स जो। इहो तव्हां सभु ज़रूरु मुतालो कयो, गूगल ते पियो आहे। अॼु जो पाकिस्तान किथे बीठो आहे, उनजी सियासत किथे बीठी आहे, उन जा फ़ैसिला किथे थी रहिया आहिनि, उन जो सॼो नक्शो तव्हांखे 2006 जे उन नक्शे में मिली वेंदो। अॼु खुशदार शहर में BLA जा गोरीला 80 गोरीला अचनि था, 8 कलाक कब्ज़ो था कनि ऐं पाकिस्तान जी आर्मी कुझु बि नथी करे, उहे ख़ामोशी सां निकिरी हलिया बि था वञनि। अॼु बलोचिस्तान में आज़ादी जी जंग इन हद ताईं पहुती आहे। KP जेको बिल्कुलु ई हाणे ग्रेटर अफ़गानिया ॾांहुं वञी रहियो आहे, त हिन 2006 जे आर्टिकल में लिखियलु आहे त हिन मिड ईस्ट जो खे सॼो रीमैप करिणो आहे। जेको फर्स्ट वर्ल्ड वार खां पोइ मिड ईस्ट ठहियो उहो सॼो रीमैप करिणो आहे। उन में पाकिस्तान जी जेका रीमैपिंग ॾेखारी वई आहे त बलोचिस्तान ऐं KP सभ खां अॻु में उन मिड ईस्ट जे वार जो पार्ट था बणिजनि ऐं उन एजेंडा जो हिसो था थियनि। पर उन मैप में सिंध ऐं पंजाब जे बारे में साइलेंस आहे। हाणे सवाल थो थिए त पाकिस्तान जा अॼु जेके हुक्मरान आहिनि, क्लियर ॻाल्हि आहे इंटरनेशनली पाकिस्तान खे रूल करे थी वाशिंगटन ऐं पेंटागन, हिते रूल करे थो जेको आहे पिंडी ऐं जेको आहे इस्लामाबाद जी ब्यूरोक्रेसी। पॉलिटिकली सिंध में मैटर केरु था कनि, पाकिस्तान पीपल्स पार्टी जंहिंजा 3 अॻुवान आहिनि, आसिफ ज़रदारी, बिलावल भुट्टो ऐं अदी फरियाल। पंजाब जा में अॼु मैटर रूलिंग तौर ते केरु थो करे, नवाज़ लीग जंहिंजा फ़ैसिले कान माण्हू केरु आहिनि, 3 आहिनि, नवाज़ शरीफ़, शहबाज़ शरीफ़ ऐं जेको आहे मरियम नवाज़। पिंडी ऐं इस्लामाबाद जा हुक्मरान केरु आहिनि, जनरल आसिम मुनीर GHQ एज इंस्टीट्यूशन ऐं जनरल आसिम मलिक। जनरल आसिम मलिक उहो आहे जेको 8 जुलाई ते जॾहिं मुआहिदो थो थिए, जेके मीटिंग्स जा मिनट्स था अचनि ऑफिशियली, त उन में GPI जो जेको डायरेक्टर जनरल आहे, GPI जो जेको हेड आहे, उहो जनरल आसिम मलिक आहे, जेको हाणे DGISI थियो आहे। अॼु GPI जो हेड केरु आहे, एडजुटेंट जनरल आहे या को ॿियो आहे, त तव्हां आगाह कजो, मूंखे ख़बर न आहे। पर फ़ैसिला किथे थिया आहिनि, ही 6 कैनालनि जा, 6 कैनाल नंढी शइ आहे अञा। जेकॾहिं तव्हां मीटिंग्स जा मिनट्स पढ़ो त उन में त चयल आहे त पाकिस्तान जो सॼो आबपाशी निज़ाम उहो हाणे स्ट्रेटजिक आहे, उन जी सिक्योरिटी GPI वटि हूंदी। GPI जा हेड्स केरु आहिनि, अस्करी अदारो। टेक्निकल दोस्तनि सभिनि चयो 3 कैनाल अॻ में निकिरनि था, 3 कैनाल पुराणा आहिनि, 3 कैनाल नवां था ठहनि। पर उन्हनि 3 कैनालनि जो ज़िक्र छो कयो वियो त साईं इन्हनि 6 कैनालनि खे
स्ट्रेटेजिक कैनाल करार ॾिनो वियो आहे। पाकिस्तान त छा सॼी दुनिया जे तारीख़ में असां इरिगेशन जा कैनाल त ॿुधा आहिनि, पर अस्करी कैनाल असां पहिरियों भेरो ॿुधी रहिया आहियूं। त ही जेके 3 कैनाल पहिरीं इरिगेशन कैनालनि जे तौर ते पिए ठहिया, उहे शामिलु इन करे कया विया आहिनि त हाणे सॼे पाकिस्तान जूं, भले पंजाब जूं बि ॿियूं सिविलियन ज़मीनूं सेकेंडरी सिटीज़न जी हैसियत रखंदियूं, जीअं सिंध ऐं बलोच थो रखे, पहिरीं ज़मीनूं अस्करी ज़मीनुनि खे ॾिनो वेंदो पाणी। त ही तज़ाद जॾहिं अॻ में ई सोचण जो सुवालु आहे, जॾहिं अॻ में ई केपी ऐं बलूचिस्तान ॿरी रहिया आहिनि, पंजाब में फ़ौज जे ख़िलाफ़ु नफ़रत वधी वई आहे, त सिंध जे अंदरि तव्हां हीअ बाहि ॿारे कहिड़ो अकुलमंदीअ जो फ़ैसिलो करे रहिया आहियो। त सोचण जी ॻाल्हि इहा आहे त आख़िर इहे फ़ैसिला छो करे रहिया आहिनि। छा पाकिस्तान जे हुक्मराननि खे बि इन्हनि थिंक टैंक्स जे इन्हनि शयुनि ते बहस नज़र थो अचे। अॻु दुनिया में साईं GM सैद 71 खां पोइ चयो त बाक़ी रहियल पाकिस्तान न बचंदो। उनखे चयो वियो त इहो वक़्त खां अॻु कपिड़ा लाहे बीठो आहे। अॼु सिंध में नथो ॻाल्हायो वञे। अॼु तव्हां दुनिया जी जेका बि थिंक टैंक खणी ॾिसो, रुगो इंडिया ऐं अमेरिका जूं न, समूरियूं थिंक टैंक्स जिन ते असांजूं नज़रूं आहिनि, उते बहस इहो नथो हले त हीअ रियासत हाणे कोलेप्स थींदी या न। 2 मिनट इहो थो हले त इहा 30 में कोलेप्स थींदी या कॾहिं थींदी, कीअं ऐं कॾहिं थींदी। त छा पाकिस्तान जे हुक्मराननि खे इहो नज़र अची वियो आहे त हीअ रियासत कोलेप्स थियण वञी रही आहे, इन करे वधि खां वधि सिंधु दरिया ते कब्ज़ो करे छॾियऊं, उनजो पाणी पंजाब ॾे मोड़े छॾियऊं। त यादि रखो, असांजे ख़िलाफ़ु हीअ जेका तव्हां ग्रीन पाकिस्तान इनिशिएटिव ठाहियो आहे, दर हक़ीक़त इहो ग्रीन पाकिस्तान इनिशिएटिव कोन्हे, ही आहे ग्रेव ऑफ पाकिस्तान इनिशिएटिव। तव्हां पाकिस्तान जी क़बर कोटे रहिया आहियो। सिंध हिते आहे, सिंधु वहंदो रहंदो, सिंधूअ ते सिंधी माण्हू सिर बि ॾेई उनखे बचाईंदा, पर हिन मुल्क खे पोइ तव्हां न बचाए सघंदव जे केनालनि ते हलियो।